नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जे गज़ाली कॉलेज में ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन पारां 23 मार्च जे ॾियारे जे सिलसिले में एक प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में गज़ाली कॉलेज जे प्रिंसिपल मोहम्मद हसन खोसो, डिस्ट्रिक्ट बार जे सदर सदाम चंद सिगा, घोटकी जे सदर आगा बिलाल पठान, आसिफ अली मलिक, अब्दुल रज़ाक दायो, हजूर बख्श मेहर समेत वॾे अंग में उस्तादन शागिर्दन शिरकत कई है। प्रोग्राम जो मेहमान खास एडवोकेट अब्दुल रज़ाक मेहरो प्रोग्राम में मुख्तलिफ खानगी स्कूलन जे इंटर स्कूल स्पीच जे उनवान से शागिर्दन विच में इंग्लिश, उर्दू और सिंधी जुबान में तकरीरन जा मुकाबला पिण कराया विया। पहिरें, ॿिएं ऐं टीं पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दन के मञता अवार्ड और ट्रॉफियूं पिण ॾिनियूं वयूं। इन मौके ते तकरीब के खिताब कंदे एडवोकेट अब्दुल रज़ाक मेहर, मोहम्मद हसन खोसो ऐं ॿिनि चयो त शागिर्दन विच में अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम मुनक़द कराया वञनि जी शागिर्दन के स्टेज ते ॻाल्हाइण जी सघ सां गॾु ही तइलीम में अॻिते वधंदा। अॻवान चयो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम मुनक़द कया वञनि जीअं ॿिनि शागिर्दनि खे बि अॻिते वधण जो मौक़ो मिले। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।